अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां ख़बर शामिल कंदा हलूं सेठारजा खां, जिथे सेठारजा टाउन कमेटी जे वार्ड नंबर 11 इंतज़ामिया जे अदम तवजह सबबि उजड़ी वियो रोड रस्ता तबाह, ड्रेनेज सिस्टम नाकारा थी वियो आहे। रहवासियुनि सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। रहवासियुनि जो एहजाजी मुज़ाहिरो एहजाज कंदड़ नासिर अब्बास लुंड, अली नवाज़ लुंड, असद अली लुंड ऐं ॿियनि एहजाजी मुज़ाहिरो करे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे वार्ड खे मुसलसिल नज़रअंदाज़ कयो पियो वञे। असांजे मोहल्ले शबीराबाद ऐं मोहल्ला मोरम अली लुंड में केतिरनि अरसनि खां तरक़ियाती कम नथा कया विया आहिनि। असां चेयरमैन टाउन कमेटी सेठारजा खे अपील था कयूं त असांजे वार्ड जा कम फौरी तौर शुरू कराया वञनि, न त ॿी सूरत में एहजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर इल्ताफ़ भुट्टो, हक़सत न्यूज़, सेठारजा।